हिन वीडियो में असां हल कंदासीं ॿुड़ी जोड़ y जोड़ काटू 7 जॾहिं y बराबर हुजे काटू 3 y बराबर हुजे ॿुड़ी ऐं y बराबर हुजे 7 जे। हाणे अचो त पहिरीं सूरत-हाल ॾिसूं। जॾहिं y बराबर हुजे काटू 3 जे त ही असांजो जेको एक्सप्रेशन आहे अलजेब्री इज़हार आहे इहो बराबर थी वेंदो ॿुड़ी। हाणे y जगह ते असां लिखंदासीं काटू 3 त ॿुड़ी जोड़ काटू 3 जोड़ काटू 7 जोड़ींदासीं काटू 7। हाणे ॿुड़ी कंहिं बि शइ में जोड़ कयूं या कट कयूं त उन जी क़ीमत ते को बि असर न पवंदो त असां ॿुड़ी खे नज़र अंदाज़ करे सघूं था। त हाणे जेको एक्सप्रेशन आहे इहो थी वेंदो बराबर बक़ाया असां वटि छा बचियो आहे काटू 3 जोड़ काटू 7। हाणे काटू 7 खे मां थोरो मुख़्तलिफ़ करण लाइ ॿिए रंग सां लिखां थो त हाणे काटू 3 जोड़ काटू 7 अददी लिको ठाहे हिन खे तसवर करे ॾिसूं त ॾिसो अॻु में ई ॿुड़ीअ खां असां खॿे हथ ते 3 क़दम आयल आहियूं काटू 3 उन में अञा असां अॻिते 7 क़दम अॻियां खॿे हथ ते वञूं था त हाणे काटू 3 वरी हुन खां 7 क़दम अॻिते वेंदासीं काटू 7 असांजा थी वेंदा काटू 10 त ॿुड़ीअ खां काटू 10 अॻिते हलिया वियासीं। हाणे हिन खे सोचण जो ॿियो तरीक़ो इहो आहे कि असां अददी लिको ठाहे हिन खे तसवर कयूं। हाणे शुरूआत असांजी जेका थिए थी उहा थिए थी ॿुड़ीअ खां पोइ शुरू कयूं था असां काटू 3 खां। हाणे काटू 3 जी कतई क़ीमत आहे 3 त यानी असां ॿुड़ीअ खां 3 क़दम खॿे हथ ते आयासीं। हाणे हुन में असां जोड़ कयूं था काटू 7 छा मतिलब त असां 7 क़दम यानी खॿे हथ ते ईंदासीं। ठीकु आहे। हाणे काटू 7 त असां इन जी अगरि डिघाई मालूम कयूं त कीअं थींदी ॾिसो। हाणे काटू 7 जी असां वटि कतई क़ीमत आहे 7 त या इन जो पक थी वई त असां 7 क़दम खॿे हथ ते आयासीं। जेको हे पहिरियों असां तीर ठाहियोसीं इन जी जेका डिघाई आहे उहा आहे असां वटि चाहे कतई क़ीमत काटू 3 जी जेका बराबर ईंदी 3। हाणे ॾिसो 3 हिकिड़ा 7 ॿिया माना 3 क़दम हिकिड़ा 7 क़दम ॿिया त हाणे ॿिन्ही खे मिलायूं ई थी वेंदा असांजा 10 क़दम। 3 जोड़ 7 कंदासीं त असांजा 10 क़दम खॿे पासे ते असां क़दम वधायासीं। ठीकु आहे। त असां हिन खे ॿिए तरीक़े सां सोचे सघूं था कि इहा असांखे जेका डिघाई मिली उहा कतई क़ीमत जे बराबर आहे इन ॿिन्ही अंगनि जे। हाणे असां इन खे साॻियनि ई रंगनि में लिखूं कि हाणे पहिरियों लिखूं था कतई क़ीमत एब्सोल्यूट वैल्यू काटू 3 जी पोइ कतई क़ीमत यानी एब्सोल्यूट वैल्यू काटू 7 जी। हाणे ॾिसो मां काटू 7 खे साॻी गुलाबी रंग में लिखां थो त हाणे इहे ॿई बराबर थी वेंदा 10 जे त यानी इन जो मतिलबु छा थियो कि असां 10 क़दम असां खॿे हथ ते आयासीं। हाणे इन अॻियां काटू निशानी ॾियण जो मक़सदु छा आहे कि असां खॿे हथ ते 10 क़दम आयासीं। अगरि हाणे तव्हांजूं निशानियूं ॿई साॻियूं हुजनि त तव्हां डायरेक्ट इन जी कतई क़ीमतुनि खे जोड़ करे सघो था ऐं पोइ अॻियां पोइ निशानी ॾींदव त तव्हां इहो ज़ाहिर कंदी कि असां खॿे हथ ते 10 क़दम आयासीं। हाणे इहो जवाबु हुयो y जॾहिं बराबर हुजे काटू 3 जे। हाणे y बराबर हुजे ॿुड़ीअ जे असांजो इहो अलजेब्री इज़हार थी वेंदो। ठीकु आहे। ॿुड़ी जोड़ ॿुड़ी हाणे y छाकाणि त बराबर आहे ॿुड़ीअ जे त ॿुड़ी जोड़ ॿुड़ी हिन ॿुड़ी खे मां मुख़्तलिफ़ रंग सां लिखां थो त असां ॾिसो नीरे रंग सां लिखूं त ॿुड़ी जोड़ काटू 7। त हाणे ॾिसो कि ॿुड़ी कंहिं बि शइ में मां जोड़ कयां या कट कयां त असांजो उन ते को फ़र्क़ु न पवंदो आहे त असां हिन खे सिधो संहो लिखी सघूं पिया कि ॿुड़ी जोड़ काटू 7 त असांजो जवाबु छा आयो काटू 7। आख़िरी सूरत-हाल कयूं जॾहिं y बराबर आहे 7 जे त असांजो इहो अलजेब्री इज़हार थी वेंदो ॿुड़ी जोड़ ऐं y छा बराबर हुयो असांजो आख़िरी में 7 जे त ॿुड़ी जोड़ 7 जोड़ काटू 7 आख़िरी अंग असां हिकिड़ो बचियो आहे काटू 7। हाणे हिन खे करण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो इहो कि जॾहिं असां काटू अदद जोड़ कंदा आहियूं कंहिं अंग में त हिन जो मक़सदु आहे उहो अंग असां हुन मां कट कयूं था त हाणे एक्सप्लेनेशन सां असांजी थी वेंदी ॿुड़ी जोड़ 7 कट 7 छाकाणि त हे जो काटू 7 हुयो इहो कट में चेंज थी वियो त हाणे हिन खे असां लिखी सघूं था 7 माइनस 7 बराबर आयो ॿुड़ीअ जे। ॿियो तरीक़ो हिन खे करण जो इहो आहे कि असां हिकु अददी लिको ठाहियूं। हाणे अददी लिको त असां ठाहियोसीं त असां शुरू कंदासीं ॿुड़ीअ खां। हाणे ॿुड़ीअ खां पहिरियों अंग असांजो अचे थो 7 त असांजी शुरूआत छा थी 7 खां त ॿुड़ीअ खां असां सॼे पासे ते 7 क़दम असां अॻिते वधियल आहियूं। ठीकु आहे। हाणे 7 क़दम असां अॻिते वधियल आहियूं इन में असां जोड़ कयूं था काटू 7 असांजो मतिलबु छा आहे त असां हिन में खॿे पासे ते 7 क़दम पोइते वञूं था या खॿे पासे ते 7 क़दम वञूं था। हाणे जॾहिं 7 क़दम सॼे पासे खां 7 क़दम पोइते वेंदासीं असां ॿुड़ीअ ते ईंदासीं त असांजो जवाबु छा आयो ॿुड़ी। त हाणे इहो हुयो ॿियो तरीक़ो जंहिंमें असांजो जवाबु ॿुड़ी मिलियो।